अस्सलाम वालेकुम। अॼु हिन वीडियो में असां तव्हां सां शेयर कंदासीं फ्रेम्स ऐप खे डाउनलोड करण जो तरीक़ेकार। हीअ वीडियो ठाहिण जो मक़सदु आहे टीचर्स खे गाइडेंस ॾियणु त हू प्ले स्टोर तां कीअं फ्रेम्स ऐप खे डाउनलोड या इंस्टॉल कनि। फ्रेम्स फेशियल रिकॉग्नाइजेशन अटेंडेंस एंड मॉनिटरिंग इवोल्यूशन सिस्टम। सभ खां पहिरियां तव्हां पंहिंजे स्मार्टफोन में प्ले स्टोर ओपन कंदा, जंहिं तां असां का बि एप्लीकेशन डाउनलोड या इंस्टॉल करे था सघूं। फ्रेम्स लिखी करे असां सर्च कंदासीं प्ले स्टोर में ऐप। फ्रेम्स लिखण सां ई हीअ इंटरफेस अची वेंदी त हाणे असां इंस्टॉल ते क्लिक कंदासीं। इंस्टॉल बटण ते क्लिक करण सां ई असांजी ऐप इंस्टॉल थियणु स्टार्ट थी वेंदी। फ्रेम्स ऐप जी यूज़र इंटरफेस कुझु हिन तरीक़े सां हूंदी। हीअ इन जो होम पेज हूंदो। हिते तव्हां पंहिंजो NIC नंबर, पर्सनल नंबर या यूज़र नेम ऐं पासवर्ड ॾेई लॉगिन थींदा ऐप ते। हीअ इंटरफेस तव्हांजो डैशबोर्ड शो करे थी, जंहिं ते तव्हांजो स्कूल में टाइम इन ऐं टाइम आउट विज़िबल थींदो। हीअ इंटरफेस शो करे थी अप्लाई फॉर लीव। हिते लीव जा मुख़्तलिफ़ टाइप्स आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल कैजुअल लीव, स्टडी लीव या सिक लीव। हिते तव्हांजो सक्सेसफुली अप्लाइड थी वेंदो लीव जे लाइ। हीअ इंटरफेस शो करे थी त तव्हां जेका लीव एप्लीकेशन ॾिनी आहे, फॉर एग्ज़ाम्पल कैजुअल लीव, त उहा अप्रूव थी वई आहे या अञा ताईं पेंडिंग आहे। हीअ कुझु स्क्रीनशॉट हुया तव्हांजी ऐप जे इंटरफेस कीअं हूंदी उनखे सम्झाइण जे लाइ। हिते तव्हां ॾिसी सघो था त ऐप जी इंस्टॉलेशन अञा 86% थी आहे। हाणे असांजी ऐप जी इंस्टॉलेशन कंप्लीट थी वई। ऐप जी इंस्टॉलेशन कंप्लीट थियण खां पोइ असां ओपन बटन खे क्लिक कंदासीं। ओपन बटन खे क्लिक करण सां फ्रेम्स ऐप तव्हांजे स्मार्टफोन में ओपन थी वेंदी ऐं हुनजी इंटरफेस कुझु हिन तरीक़े सां थींदी। हीअ आहे लॉगिन इंटरफेस, जिते तव्हां पंहिंजी पर्सनल नंबर, CNIC, यूज़र नेम ऐं पासवर्ड इंटर कंदा ऐं लॉगिन थींदा पंहिंजे अकाउंट ते। हीअ वीडियो ठाहिण जो पर्पज़ आहे त जीअं टीचर्स खे ऐप खे डाउनलोड, इंस्टॉल करण ऐं यूज़ करण जी अवेयरनेस मिली सघे। थैंक्स फॉर वॉचिंग अवर वीडियो।